जॾहिं बि तव्हांजे मथां अचानक का ग़म ऐं परेशानी अची वञे त उन्हनि इंसाननि खे यादि करण जे बजाए पंहिंजे अंदर मां फॉल्ट ॻोल्हींदो कर त मूंखां कहिड़ी ख़ता थी आहे। छो रब पंहिंजे बाने सां प्यार कंदो आहे, रब पंहिंजे बंदे सां प्यार कंदो आहे। उहो न चाहींदो आहे त मां कंहिं इंसान खे तकलीफ़ में विझां। तकलीफ़ में इंसान पंहिंजी हरकतनि ऐं कोताहियुनि जी वजह सां ईंदो आहे। यादि रखो, तव्हां पंहिंजो पाण खे ॾिसण जे बदिला अॻिलनि जा रवैया यादि कंदा आहियो। इहा तव्हांजी ग़लति सोच आहे मुंहिंजो सुहिणा, इहा तव्हांखे तबाह ऐं बर्बादु कंदी। सभ खां पहिरियों त इन वक़्त में, इन परेशानी जे वक़्त में इहा सोच लॻाईंदा कयो त मूंखां कहिड़ी ख़ता थी आहे, कंहिंसां मां हराम पाई त कान कई आहे, या मूंखे कंहिं रस्ते वेंदड़ सां त को मन मुंहुं मार त न थी। यादि कंदा कयो पाण। तव्हां वेही उन नंढड़ी नंढड़ी ॻाल्हियुनि खे तव्हां सोचींदो, इनशाला तव्हांखे पंहिंजा फॉल्ट नज़र ईंदा। उहे फॉल्ट सिधा कंदो त तव्हांखे इनशाला तबारक अल्लाह रस्ता साफ़ थी मिलंदा। जेकॾहिं तव्हां उन फॉल्टनि खे ॾिसण जे बदिले अॻिलनि इंसाननि खे ॾिसंदा त अॻिला मूंसां कहिड़ा रवैया था हलनि, कंहिंजी वजह सां ग़म ऐं परेशानी आई आहे। इहा तुंहिंजी ग़लति सोच आहे मुंहिंजा सुहिणा। सोच तूं उहा लॻा जेका तुंहिंजे पंहिंजे अंदर मां। छो को अहिड़ो फॉल्ट थियो आहे न जंहिंजे करे तोखे हिन मंज़िल ते पहुचणो पियो आहे। नाराज़ न थी चए हक़ ऐं सच जा लफ़्ज़ ते ख़ुदा जो कसम मथां शैतान इब्लीस तोखे दिमाग़ में मशरा वई त ॿ टे ॾेई न विझे मूंखे पर पुट गारियूं। चवण जो मक़सदु छा आहे? सभ खां पहिरियों उन वक़्त में, इन ॾुखे वक़्त में पंहिंजे पाण खे अंदरों जल्दी ॻोल्हींदा कयो। फॉल्ट कढो, कहिड़ो फॉल्ट आहे। उन फॉल्ट खे ज़मीन में उछले छॾ, मथे आसमान ते मुंहुं कर। ख़ुदा जो कसम बाद में ॾिसजांइ हिन जो मौज। तव्हां इन परेशानी जे वक़्त में, ॾुखे वक़्त में ग़म, जीअं ग़म अची वञे उन्हनि खे न ॾिसो, तव्हां पंहिंजे पाण खे ॾिसो त मूं में अंदरि कहिड़ो फॉल्ट आहे जो एॾी मन वॾी ग़म ऐं परेशानी अची वई आहे। बाक़ी अचानक वाक़ियो त थींदो आहे, ख़बर अथई उनजो ग़म ऐं परेशानी न कजांइ। कहिड़ो? मौत की। अचानक ख़बर ॿुधंदो आहे त हीउ फलाणो गुज़ारे, दिलि ते न आणिजांइ। छो? रब ई त चयो आहे कुल नफ़्सी ज़ाइक़तुल मौत, सभिनीनि खे मौत जो मज़ो वठिणो आहे मुंहिंजा सुहिणा। घबराए न। अॼु तूं कंहिंजा जनाज़ा पढ़े थो, सुभाणे तुंहिंजो बि पढ़बो। रख त अल्लाह ते, कोई हिते न रहंदो, कोई हिते न रहंदो सवाइ अल्लाह खां। कम उहे कर जो आख़िरत में शर्मशार न कराइनि। कम उहे कर जो आख़िरत में बि तुंहिंजो सर बुलंद हुजे।